सिंध समेत पूरे मुल्क में सहाफ़िन जे महबूब अॻवान सालार सहाफ़त लाला असद पठाण खे मरकज़ी क़यादत पारां PFU जे जो नायब सदर मुंतखब करण ऐं सखर जे सीनियर सहाफ़ी आसिफ ज़हीर लोधी ऐं सीनियर सहाफ़ी इमदाद बोज़दार जिन खे मरकज़ में PFU जे जो मेंबर थियण ते सखर समेत सिंध जे कलमकारनि में ख़ुशीअ जी लहर शामिल। मुख़्तलिफ़ शहरनि में सहाफ़िन पारां प्रोग्राम मुनक़द करे ख़ुशीअ जो इज़हार कंदे मिठायूं विरायूं, जॾहिं त रोड़ीअ जे सीनियर सहाफ़िन अली जावेद डंडण, इरशाद डंडण, राजा रियाज़ मेमण, ज़ुल्फ़कार मल्हा, रसूल बख्श शिकारपुर ऐं लखीअ जे सहाफ़िन ज़ख़्मी अब्दुल रशीद महर ऐं ॿियनि सखर प्रेस क्लब में लाला असद पठाण जिन खे गुलनि जा हार पाराए मुबारकबाद ॾिनी। जॾहिं त इन मौक़े ते आयल सहाफ़िन सां ॻाल्हाईंदे सहाफ़िन जे अॻुवान लाला असद पठाण चयो त प्रिंट या इलेक्ट्रॉनिक मीडिया में कमु कंदड़ सभई कलम जा मज़दूर ऐं वर्किंग जर्नलिस्ट पंहिंजे कलम ज़रिए मज़लूम ऐं बेपहच माण्हुनि जी बग़ैर कंहिं फ़र्क़ जे ख़िदमत कनि ऐं इन्हनि जे आवाज़ खे ऐवाननि ताईं पहुचाइण जूं कोशिशूं कंदा रहनि। जेकॾहिं कंहिं बि सहाफ़ीअ खे पंहिंजनि फर्ज़नि निभाइण में दुश्वारियूं पेश अचनि त उन्हनि जे मसइलनि खे हल कराइण लाइ ऐं सहाफ़िन जे जाइज़ हक़नि जे हासिलात लाइ पाकिस्तान फेडरल यूनियन ऑफ जर्नलिस्ट ॾींहुं राति कमु करे रही आहे ऐं अव्हां जे जाइज़ हक़नि जे हासिलात ताईं असांजी